मौज साईं हक़ मौजूद असां फ़क़ीर साईं सोडल फ़क़ीर साईं सां गॾु आहियूं उनजे संदे घर में। असां टियों ॾींहुं कल्ह टियों ॾींहं खां वठी हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे जेका कंहिं दोस्त रखी आहे। उन में फ़क़ीर साईं सोडल साईं खे मूं ॾिठो, यकीन कयो ॾाढो ॾुख ऐं ॾाढी तकलीफ़ वॾे तकलीफ़ुनि जे अंबारनि मां असां फ़क़ीर गुज़रियासीं। ॾाढो ॾुख थियो मूंखे। यकीन कयो असांजा सीनियर आहिनि असांजा जेका फ़क़ीर साईं जे पोज़ीशन जे हवाले सां फ़क़ीर साईं जो हिकिड़ो आहे मूं ॾिठो ऐं उते फ़क़ीर हूअं त असां फ़क़ीर आहियूं, असांजो हीउ मरक़ आहे, हीउ हाल, हीउ ख़्याल, हीउ कपिड़ा, हीउ पोशाक, इहो असांजो मरक़ आहे, उहो न आहे। पर यकीन कयो हिन अहिड़े दौर में, जदीद दौर में, जंहिंमें हिन दौर में साइंस तरक़ी करे चुकी आहे, हर इंसानु तरक़ी करे चुको आहे, उन दौर में असां फ़क़ीर पोइते, असांजा फ़क़ीर पोइते, जन जो हेॾी वॾी कावश आहे, हेॾी वॾी महिनत आहे जन फ़क़ीरनि जी, उहे फ़क़ीर पोइते हुजनि, वॾी ॾुख ईंदड़ ॻाल्हि आहे, वॾो ॾुख आहे, वॾो सूरु आहे। यकीन कयो मूंखां रही कोन सघियो। असांजा ही वॾा आहिनि, असां हिननि खां कुझु सिखिया आहियूं, हिन फ़क़ीरनि खां सिखिया आहियूं। ऐं मुंहिंजो जेको हाल मां हली आयो आहियां फ़क़ीर साईं वटि, सो फ़क़ीर साईं सां कुझु ॻाल्हियूं कंदासीं, कुझु कचहरी कंदासीं, कुझु उन्हनि जी सूरनि वारी कचहरी जेका थींदी उहा मां फ़क़ीर साईं सां। फ़क़ीर साईं तव्हांजी तक़रीबन केतिरी एज आहे? उमिरि 63 में हलो पिया। अच्छा अच्छा, तव्हांजो बेसिक असुल नालो माना सोडल फ़क़ीरी आहे। तव्हां घणा भाइर आहियो बाबा? असां 5 भाइर। 5 भाइर। तव्हां कौन नंबर आहियो? असां पहिरियों नंबर आहियूं। पहिरियों नंबर तव्हां आहियो, ॿिया 4 नंढा आहिनि भाइर। असुल ॻोठु तव्हांजो? लिगारी बिजर। अच्छा अच्छा, तव्हांजी शादी कई आहे, तव्हांखे घणा औलाद आहे? औलाद कुझु अलाह जे हवाले थी वियो, पुटु मुंहिंजो नौजवान हुयो। अच्छा जी जी, जेको पर गुज़ारियो हुननि नालो। अच्छा, पर गुज़ारियो। अच्छा अच्छा अच्छा, सही। उहो ॻाईंदो हुयो? ॻाईंदो बि हुयो। अच्छा अच्छा, जो साजन आहे उहो मज़दूरी कंदो आहे। मज़दूरी कंदो आहे। हा, कराची। महबूब साईं, हे तव्हां ॿुधो त फ़क़ीर सोडल फ़क़ीर साईं चवे पियो त मुंहिंजो पुटु आहे हिकिड़ो गुज़ारे वियो आहे, ॿियो पुटु मुंहिंजो मज़दूरी कंदो आहे। हाणे तव्हां इहो ॿुधायो त हेॾो नालो जेको पूरी दुनिया में नालो आहे, जेको यकीन कयो त असां बचपन में फ़क़ीर साईं खे ॿुधी करे फ़क़ीर साईं जे गले में एॾो सोज़, एॾो दर्दु आहे, एॾो इश्क़ु आहे, जो यकीन कयो त कई करोड़े माण्हू फ़क़ीर साईं खे ॿुधी ऐं हिन तसौफ़ ॾांहुं हुननि जो ख़्यालु थियो, हुननि जी मोहबत थी, हुननि जो इश्क़ु थियो, हुननि जो हेॾे हिन पासे ॾे लाड़ो थियो। फ़क़ीर साईं चवे थो त मुंहिंजो जेको बचो आहे पुटु, उहो कराची में मज़दूरी कंदो आहे। माना इहा वॾी हिकिड़ी माना यकीन कयो ॾुख जी ॻाल्हि आहे। हेॾो वॾो नालो, उनजा बच्चा मज़दूरी कनि, साईं मसवाड़ जी जाइ में वेठो आहे। महबूब साईं, अहिड़े दौर में फ़क़ीर साईं खां वधीक ॿिया वीचार पुछंदासीं। साईं सरकार तव्हांखे ॿाहिरि मुल्क को थियो टूर वग़ैरह? इंडिया विया आहियो तव्हां? अच्छा 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 अच्छा, ॻाइण में तव्हांखे माका साहिब जे थ्रू? अच्छा, तव्हांखे ॻाइण में घणो जेको आहे सो अरसो लॻो? घणो टाइम थियो आहे तव्हांखे? 30 साल थी विया। 30 साल थी विया इंडिया ते आहे? 30 साल थिया। 6 टन दुनिया में को इंडिया ते। अच्छा अच्छा, वेझर में आया हूं। सही सही। सिंध टेलीविजन, मेहरान टेलीविजन या KTN वग़ैरह। अच्छा अच्छा, पहिरियां KTN में प्रोग्राम कयो, हुननि ॾाढो सुठो साथ ॾिनो। तव्हां तमामु वॾा सिंध में प्रोग्राम कया हूंदा, पूरे पाकिस्तान में वॾा प्रोग्राम कया हूंदा, तमामु वॾा कया हूंदा। इन बिल्कुलु, तव्हां छो त तव्हांजो वॾो नालो थी वियो आहे। वाह वाह, सही आहे, तमामु ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं क़िबला साईं, हाणे जेको तव्हांजो मरहलो गुज़रे पियो या जेको तव्हांजे हिसाब सां हिकिड़ो जान हले पियो, त हाणे तव्हांखे महफ़िलियूं या प्रोग्राम मिलनि पिया, कयो पिया? हाणे दरगाहूं खोलियूं आहिनि असांजे, घणो करे शादी में, शादियूं जेके थियनि जी जी साईं, उहो घणो करे वॾा माण्हू राग कोन कराइनि था। अच्छा, जेकर कराइनि था त वरी जेके ॿिए क़िस्म जो राग। अच्छा अच्छा, न हूअं हीअं आहे त हिन महिल वधी चुको आहे, त सौफ़ असांजो वधी चुको आहे। हिन महिल सूफ़ी राग हर महफ़िल में थिए थो, वॾा माण्हू कराइनि था, काफ़ी महफ़िलियूं थियनि थियूं। हा हा, जजनि जा प्रोग्राम जी जी वकीलनि जा कया जी जी, ऐं डॉक्टरनि जा वॾे क्लेम्बर में कया। हा बिल्कुलु बिल्कुलु, सभिनी जा प्रोग्राम कराची में घटि में घटि। अच्छा, तव्हां हाणे वेझर में प्रोग्राम कया आहिनि? साल में 5 महीननि में 7 महीननि में कया अथव प्रोग्राम? जी हा। अच्छा, कुझु प्रोग्राम थिया? जी हा। उनमें कुझु जहान तव्हांजो सुठो हुयो थियो? जहान सुठो कोन थियो आहे, पर उहो बसि कयो पिया ईअं प्रोग्राम? हा, मिड़ई ईअं गैदरिंग तव्हांजो? हाणे 2-3 ॾींहं लॉकडाउन सुठो। हा, लॉकडाउन हाणे ख़तमु आहे।
हा सही बिल्कुलु बिल्कुलु हाणे प्रोग्राम थींदा कुझु मिलिया आहिनि महबूब साईं हाणे हीअं आहे त ईअं कोन्हे को त सोडल फ़क़ीर साईं ॻाइण खां पोइ वेही वियो आहे या सोडल फ़क़ीर साईं जो को जहान हिन महिल न आहे न उहा सघ उहा सलामती सोडल फ़क़ीर साईं में आहे रब जे तरफ़ां उहा शइ इनायत थियल आहे हिन महिल तव्हां बोल ॿुधो आवाज़ु ॾाढो सुठो तमामु सोज़ भरियो आवाज़ु हर शइ साईं में उहा सलामती आहे हाणे हीअं आहे त असां उतां ऐं फ़क़ीर पंहिंजे फुकरा समेत साईं वटि माना हली आया आहियूं असीं इन में त फ़क़ीर साईं असां फ़क़ीरनि खे मोटाईंदो कोन क़दुरु कंदो असांजो इन हवाले सां त असां हथ ॿधी फ़क़ीर साईं खे अर्ज़ु कंदासीं त साईं तव्हां जेको सिस्टम कयो था इन मां जंहिं में तव्हांखे नुक़सानु पियो आहे महिरबानी करे तव्हां उन शइ खे ख़तमु कयो ऐं नई साईं रवानगी कयो उन फ़न जे तरफ़ उन फ़न जी दुनिया में जंहिंमें तव्हांखे वॾी ममता वॾी मोट वॾी मोहबत वॾो प्यारु तव्हांखे मिलियो सिंध जे माण्हुनि खां महबूब साईं सिंध जे हीअ सिंध उहा धरती आहे वाहिद उहा धरती आहे जिथे सदाई असां फ़क़ीरनि खे सदाई असां फ़नकारनि खे मोहबतूं प्यार प्रेम चाहत एॾी मोट मिलंदी आहे यकीन कयो त असां बिल्कुलु माना एॾो ख़ुशि थींदा आहियूं ऐं असां फ़क़ीर जेको गुज़र सफ़र कंदा आहियूं उहो अव्हांजी हिन मोट मां अव्हांजी हिन चाहत मां प्यार मां उन सिस्टम मां कंदा आहियूं त बराए महिरबानी मां इहो ई अर्ज़ु कंदुसि अव्हां महबूबनि खे सिंध जे अवाम खे इहो अर्ज़ु कंदुसि त जेको तव्हां खां थी सघे असांजा हीअ महबूब आहिनि असांजा हीअ अॻवान आहिनि इहे असांजा वॾा रागी आहिनि इन सां सहकार कयो ऐं जेको थी सघे तव्हां खां त महफ़िलनि ज़रूरी कोन्हे त तव्हां 2-5 मोकिलियो ठीकु आहे उहे ॻाल्हियूं आहिनि पर महफ़िलनि दौरान अबा फ़क़ीर साईं खे कंहिं फ़ोन कई महफ़िल कंहिं ॾिनी इहा बि सहकार आहे हिकिड़ी प्रोग्रामनि जी सहकार कयो जेका थी सघे ऐं असां सिंध हुकूमत जे तरफ़ां माना उन सकाफ़त खाते खे साईं असांजो सरदार शाह खे साईं अकबर लगारी साईं खे इहा अपील था कयूं त साईं हिननि रागियुनि जो असांजे जेको सरमायो आहिनि सिंध जा रागी उन्हनि जो महिरबानी करे ख़्यालु रखो उन्हनि जी जांच कयो त उन्हनि खे छा थो थिए कहिड़ो थो थिए कीअं आहे कंहिंसां कहिड़ो मसइलो आहे छो त महबूब साईं इहे शयूं तव्हां असांजे जेको आहे न फ़नकार खातो जेको असांजो आहे उनजे मथां तव्हां असांजा अॻवान आहियो ऐं रब अलाह साईं तव्हांखे इहे शयूं अता कयूं आहिनि त उन जे हवाले सां ही असांजा क़ौमी हीरा आहिनि हिन हीरनि जी जेको आहे सो सुञाण रखणु खपे असांखे महिरबानी करे ऐं इहा अपील थो कयां त साईं सां जेका सहकार थी सघे हुकूमत जे तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां उहा थिए त बहितरु आहे महिरबानी